अर्श कैया इल्तिजा मौलाई हो एहसान कर। राजा सुभान अल्लाह। अर्श सवाल पियो करे त मालिक हिकिड़ो एहसान त कर, हिकिड़ो थोरो, तुंहिंजा त थोरा अरबे खरबे आहिनि, हिकिड़ो थोरो ॿियो करे छॾ। अल्लाह ॼाणे थो सभु कुझु। अल्लाह तो पुछे छा? जे तो अर्श कैया इल्तिजा मौलाई हो एहसान कर। अज मोहम्मद पाक खे मुंहिंजे मथा मेहमान कर। अज महबूब खे मूं ते मेहमान कर। अज मां महबूब जा कदम चुमे ढो कयास। अर्श कैया इल्तिजा मौलाई हो एहसान कर। गरजी गरजी अल्लाह करे तव्हां खे इन शेर जे सदके मौला मदीनो ॾेखारे। गरजी सब। अर्श कैया इल्तिजा मौलाई हो एहसान कर। अज मोहम्मद पाक खे मुंहिंजे मथा मेहमान कर। अल्लाह करे शलवा रात चे महबूब मुंह जड़े कमीने जे अंगण में मेहमान थे। महबूब और लायक त ना है, और लायक त ना है, पर यार महबूब तो महबूब है ना। अल्लाह करे शलेड़ी का रात अचे महबूब अल्लाह अर्श जी भी गाल कबूल करे वरती। असां बगर जी दुआ कयो त मालिक तो अर्श जी इल्तिजा मकबूल करे महबूब के मेहमान कयो। हाणे हिकड़ी रात महबूब के असां वटि बि मेहमान तो कर न। असांजो अंगण ॾाढो पलीद आहे, असांजो सीनो ॾाढो पलीद आहे, असांजो दिलि ॾाढो पलीद आहे। हिन में दुनिया ऐं दुनिया वसियल आहे, पर सोना तुंहिंजा कदम लॻंदा त हर शइ पाक थी वेंदी। इहो अंगण तुंहिंजे लाइक़ त कोन्हे, लाइक़ त कोन्हे, पर सोना आयूं त तो जान को जे ही हाँ ते ही त बानी ॿारो चलजी। असांजी त ॻाल्हि ई कोन्हे। हू जा पाइनि पेर में जुती अना जे ही हुजत हो त पुनल सी मूं कमीणी के ही अज़ल वारी अजाम जे पले आऊं पई भेटाई तो चे आया त कोझो कबीनो, पर अज़ल में रब लिखी छॾियो हो त तूं महबूब जो उम्मती आ। सुभान अल्लाह। हाणे वेसारे वेही तन केचन खे मां कीअं रहा। सोना तूं असांखे त वेसारी कोन थो, इहो को पली न ईंदो, पर जेकॾहिं आऊं कमीनो तोखे वेसारे छॾिया त मुंहिंजो त दुनिया में ज़िंदा रहण जो हक़ ई मूंखे कोन्हे। सुभान अल्लाह। त अर्श तो चवे मालिक अर्श कैया इल्तिजा मौलाई हो एहसान कर। अज मोहम्मद पाक खे मुंहिंजे मथा मेहमान कर। अज मोहम्मद पाक खे मुंहिंजे मथा मेहमान कर। सुभान अल्लाह। राजा राजा सुभान अल्लाह। ओ फर्श जे भागन भले सा भेंट किए मुंहिंजी ठहे। रोज को कदमन शरीफन जा मज़ा वठंदो रहे। रोज महबूब जा कदम चुमे। मुंहिंजी रीस ज़मीन सा ना है। हरो भरो मुनाज़रो छेड़ियो हम मुंहिंजी रीस ज़मीन सा ना है। ज़मीन त हर रोज महबूब जे कदमन खे भी चुमे थी, महबूब जे जिस्म मुबारक खे भी चुमे थी, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ुल्फ मुबारक खे भी चुमे थी, महबूब जे ख़त्म नबूवत जी मोहर खे भी चुमे थी। मुंहिंजी भला भेट ज़मीन सा कहिड़ी, पर यार आहे जो महबूब त हाणे अंगल त कया न। फर्श जे भागन समेत सा भले भलन सा भेंट किए मुंहिंजी ठहे। रोज थो कदमन शरीफन जा मज़ा वठंदो रहे। अज खणी मूं ॾे अचे, अज हबीब मूं ॾे अचे, अज खणी मूं ॾे अचे। फाइक इहो ऐलान कर। अज मोहम्मद पाक खे मुंहिंजे मथा मेहमान कर। अज अज हबीब खे घुराए। हाणे हबीब जो इल्तिजा थी वई कबूल।
मानू के शौक़ हुंदो आ त यार अंगण अचे, यार अंगण अचे, पर जॾहिं यार अंगण ईंदो आ न त मानू वरी परेशान थी वेंदो आहे। वो ख़बर न परेशानी केड़ी होंदी आ। वो परेशानी हदे सां यार के विहारियां किथे। ओचितो जो पीर से सरदार है के फकीर जे घरो सरल ओचितो बिना प्रोग्राम जे ओचितो अचन त मानू परेशान थी वेंदा विहारियां किथे। मतलब हिते वेहो न न न न ही जगह तव्हां जे लायक कोने, पियो 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 ही इंतजाम कया, हिते वेहो। वरी चवंदा न से न न न हिते भी न, ओ हिते वेहो। मानू इन परेशानी में ही परेशान थी वेंदो, मानू इन परेशानी में ही परेशान थी वेंदो त किथे विहारिया। त इश्क जो हिकिड़ी पंहिंजो मिजाज जी पंहिंजी रमज़ आ। अॻ में माण्हू चवंदो आहे त यार अंगण अचे, पर जॾहिं अचे त पोइ इन ई परेशानी में हूंदो आहे। हलीमा घर कदी वेखे कदी सरकार नो वेखे। महबूब त आया पर हाणे हलीमा बि चवे त मुंहिंजो अंगण त महबूबनि जे क़दमनि जे लाइक़ न आहे न। हलीमा घर कदी वेखे पंहिंजे कुली ॾे पे विहारे ऐं वरी महबूब ॾे पे विहारे। हलीमा कर कदी वेखे कदी सरकार नो वेखे, मैं केड़ी सेज तेरे लई सजावा या रसूल अल्लाह। मेहरबानी करे आया त आयो, पर हाणे लायक मुंहिंजी जगह कोने, पर सोना जेड़ा भी आयो आयो किनड़ा को बस क़बूल पाऊं। हाणे अल्लाह राज़ी थियो, अर्श जी थी इल्तिजा पूरी। मिंट ब मथे वधंदा कावड़ को कोन। अर्श जी थी इल्तिजा पूरी। हाणे वरी ये तो थी हा चिंता सताए, किए गुजारिया चैन सा, जल्द आरज दिल रुबा खे, पर अचे नालेन सा। बाबू बचे तो पंहिंजो पेज़ार मुबारक पाए अचे त मता इन ॻाल्हि में ज़मीन गोए खणी वञे त तूं महबूब जा कदम त चुमिया, पर मां त नालेन बि चुमंदी आहियां। जे अल्लाह तू अल्लाह हबीब खे वरी घुराई अल्लाह न घुराई। अॼु जे महिरबानी कई थई त महबूब खे चवजा नालेन पाए अचे। महबूब जा कदम त वॾी ॻाल्हि आ। मां मुस्तफ़ा जा कदमनि सां लॻण वारे नालेन खे बि चुमी क़यामत ताईं ॿुधाईंदुसि। वञे भागा कहिड़े मुस्तफ़ा मथां आहे ॿुधो कढी, जंहिंजे कदमनि जे नालेन खे चुमण जे लाइ अर्श बेताब आ। तू पढ़े बि त छा पढ़े, उन हबीब मथां तो ॿुधो कढी पियो। थी है चिंता सताए, किए गुजारिया चैन सा, जल्द आरज दिल रुबा खे, पर अचे नालेन सा। शरफ कदमन जो नियारे, मुंहिंजो बि वधमान थे। अज मोहम्मद हालिक मां अर्श आहियां तुंहिंजो, अॼु मुस्तफ़ा जा कदम लॻंदा त मुंहिंजो मान अञा मथां हो थी वेंदो। ओ पंहिंजी कुदरत साधणी दिलदार आणे थो सघी, पंहिंजो जिस्मानी तरासा यार आणे थो सघी। के कीअं वयो मुझो कुल जा अंधा वयो कोन, रब वठी वयो। जे तो के नबी जी ताकत ते एतराज त पोइ के अल्लाह जी ताकत ते एतराज। जे अल्लाह जी ताकत ते एतराज पोइ त तू थी काफिर, काफिर थी वई त टुटी वई निकाह, निकाह टुटे त जेके ॿार ॼणे से हराम जा, ऐं जेके हराम जा से वरी हिलाली। मुस्तफ़ा उहे हिलाली न हूंदा, जेके हिलाली न हूंदा से बेअदबी रहंदा। अदब हिलाली ॿार खे ईंदो आहे। पंहिंजी कुदरत साधणी दिलदार आणे थो सघी, पंहिंजो जिस्मानी तरासा यार आणे थो सघी। मां बि पंहिंजो मोह मथे क्या कुर्ब आली शान कये, अॼु मोहम्मद पाक खे मुंहिंजे मथां मेहमान कर। हाणे महबूब जरीमल अल्लाह अकबर ये तो अर्श जो अहिड़ो अंगलड़ो कोन मोटायो खुदा, ऐं वही जिबरील खे ही हुक्म फरमायो खुदा।
रब राज़ी थी पियो। अल्लाह आसमान जो यो अंगल ॾो मोटायो कोन मञे वरितो त महबूब खे तो ॾे घुरायां थो, महबूब खे तो ॾे घुरायां थो। अर्श जो अहिड़ो अंगलड़ो कोन मोटायो खुदा, ऐं वही जिबरील खे ही हुक्म फरमायो खुदा। यार जी तशरीफ जो अज अर्श ते ऐलान कर, अज मोहम्मद पाक खे मुझे मथा मेहमान कर। अल्लाह अकबर। वारे अज़मी वाह। इश्क पांजो पांजो होदो हर कंहिं जो, ऐं अल्लाह हर कंहिं खे ॾात ॾींदो बि न आहे, हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी ॾात आहे। हिन दुनिया में दिल रुबा जे लाए ता हर शइ सिके, अर्श कुर्सी लौह सब कुछ मुस्तफा जे ले सिके। रुगो तो कलमो पढ़ण वारो ही कोन थो सिखी, अल्लाह जो अर्श भी मुस्तफा जे कदमन खे चुमण जे लाइ सिके थो। ऐं इहो ई ईमान आहे। ख़ुदा जी इज़्ज़त और जलाल जो कसम आहे, इहो जेका हुब आहे न, या हुब इश्क जी पंहिंजी रमज़ आहे। बाज़ आशिक लिखंदा आहिनि, चवंदा आहिनि त महबूब खे ॻोल्हियां त मिली वञे। माण्हुनि इश्क जो पंहिंजी तारीफ़ कई आहे। बाज़ माण्हुनि चयो त इश्क जी मेराज इहा आहे त महबूब मिली वञे। पर बाबो फरीद तो चए, गुलाम फरीद तो चवे, ना 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 ना, मिली वियो त वरी इश्क घटिजी वेंदो। चए सदाई यार खे ॻोल्हिया पर यार न मिले, सदाई यार खे ॻोल्हिया, सदाई यार खे ॻोल्हिया पर यार न मिले। इन तांग में मरी वञा जो या मुंहिंजी तांग हर रोज़ वधंदी रहे, वधंदी रहे, वधंदी रहे। जो जेॾी महिल रूह निकिरण जो वक़्तु अचे न, अल्लामा ख़ादिम हुसैन फरमाए विया त जेॾी महिल इहे तांग वारा मरंदा आहिनि न, पोइ इन्हनि जो मरण मरदूदनि वारो कोन हूंदो आहे। जॾहिं इहा मौत ईंदी आहे, रूह जब मेरे पिराहने खाकी से निकली तो रोज़े से आवाज़ आई, वो मेरा फ़कीर आया। जॾहिं इहो वक़्तु ईंदो आहे त पोइ यार पाण इस्तक़बाल जे लाइ ईंदो आहे। यार पाण इस्तक़बाल जे लाइ ईंदो आहे। जे तो हिन दुनिया में दिल रुबा जे लाए ता हर शइ सिके, अर्श कुर्सी लौह सब कुछ मुस्तफा जे लाइ सिके। तू भी अज़मी ते पीरीअ जो, अल्लाह अकबर। तू भी अज़मी ते पीरीअ जो खूब शान बयान कर, अज मोहम्मद पाक खे मुझे मथा मेहमान कर। बस आखिरी शेर करे दोहरायो तो बस दुआ करो, अज मोहम्मद पाक खे मुझे मथा। अर्श कैया इल्तिजा मौलाई हो एहसान कर, अज मोहम्मद पाक खे मुझे मथा मेहमान कर।